कराची जी एमेजिना रोड ते वाक़िए गुल प्लाज़ा में बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो आहे। ही गारमेंट्स, रांदीकनि ऐं थामनि समेत मुख़्तलिफ़ शयुनि जी मार्केट आहे, जंहिंमें मेज़ानाइन फ्लोर पिणु मौजूदु आहे ऐं ग्राउंड फ्लोर समेत 4 माड़ियूं आहिनि। नंढियूं नंढियूं दुकानूं, तंग घिटियूं ऐं अहिड़ियूं ई ॾाकणियूं आहिनि जितां हिक वक़्त में 2 माण्हू गुज़री नथा सघनि। न किथे बाहि विसाइण जा औज़ार नज़र आया, न ई पाणी जी का अलॻि लाइन मौजूदु हुई। नतीजो छा निकिरणो हो उहो तव्हां पाण ॾिसी वरितो। ही को पहिरियों वाक़िओ न आहे। गुज़िरियल कुझु सालनि दौरान कॉर्पोरेटिव मार्केट चेज़ब जी ॻाल्हि कयूं, मिलेनियम मॉल बि बाहि लॻण जा वाक़िया पेश अची चुका आहिनि। उहे अहिड़ियूं मार्केटूं आहिनि जिते ख़रीदारनि जो हमेशह रश रहे थो। कराची में बाहि लॻण जा अक्सर वाक़िया नाक़स हिफ़ाज़ती इंतज़ामनि, पुराणी ढांचनि ऐं क़ानून ते अमल दरामद जी खोट सबबि पेश अचनि था। बिजली जूं पुराणियूं तारूं, ओवरलोडिंग ऐं गैर क़ानूनी कनेक्शन बाहि लॻण जा वॾा कारण आहिनि। तिजारती ऐं सनअती इलाइक़नि में धमाकेदार मवाद खे बिना हिफ़ाज़ती इंतज़ाम जे ज़ख़ीरो कयो वञे थो, जॾहिं त रिहाइशी इमारत में बि बुनियादी फायर सेफ्टी जा इंतज़ाम मौजूदु न आहिनि। जेकॾहिं तव्हां कंहिं ऊची इमारत में रहो था त पाण ॾिसी वठो त एमरजेंसी जी सूरत में छा ॿाहिरि निकिरण जा अलॻि रस्ता आहिनि या न, ऐं छा बाहि विसाइण जे लाइ पाणी जी का मख़सूस लाइन मौजूदु आहे या न। सवाल इहो बि आहे त कराची में बाहि खां बचण जे लाइ बिल्डिंग कोड छा आहे। कराची जी बिल्डिंग तामीर वारे क़ानून मूजिबि इमारतनि में एमरजेंसी रस्ता, एमरजेंसी ॾाकणियूं, फायर अलार्म, बाहि विसाइण जा औज़ार ऐं ऊची इमारतनि में जेके फवारा सिस्टम हुजनि था उन्हनि जो हुजणु लाज़मी आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हिन ते अमल दरामद कराइण जी ज़िम्मेवार आहे। तिजारती ऐं सनअती इमारत लाइ फायर सेफ्टी जी मंज़ूरी ज़रूरी करार ॾिनी वई आहे, पर माहिरनि मूजिबि उन्हनि क़ानून ते अमल दरामद न हुजण जे बराबरि आहे। अक्सर इमारतूं बग़ैर मुकमल जांच पड़ताल जे इस्तेमाल में आंदियूं वञनि थियूं, जंहिं सबबि नंढी ख़राबी वॾे हादसे में तब्दील थी वञे थी। कराची में फायर ब्रिगेड खे कहिड़े मसइलनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। कराची में KMC, रेस्क्यू, 1122, पोर्ट कासिम, KPT ऐं नेवी जा फायर ब्रिगेड निज़ाम मौजूदु आहिनि, पर शहरी इलाइक़नि में इहा ज़िम्मेवारी KMC ते लागू थिए थी। KMC फायर ब्रिगेड खे वसीलनि जी खोट, पुराणे औज़ारनि, अमले जी खोट जहिड़ा संगीन मसइला दरपेश आहिनि। शहर में फायर स्टेशन जो अंग ज़रूरत खां घटि आहे, जंहिं सबबि हर वक़्तु रिस्पॉन्स मुमकिन नथो थी सघे। सोढ़ियूं घिटियूं, ट्रैफिक जो रश, गैर क़ानूनी कब्ज़ा ऐं इमदादी कार्रवाइनि में रुकावट बणिजनि था। उन खां अलावा फायर फाइटर्स खे जदीद तरबियत ऐं हिफ़ाज़ती सामान जी बि खोट आहे। हाणे KMC जे फायर ब्रिगेड खे रेस्क्यू 1122 में ज़िम कयो पियो वञे, जंहिं बाबति इहा उमेद ज़ाहिर कई पई वञे त फायर स्टेशन जो तादाद वधंदो। जेकॾहिं तव्हांजी रिहाइशी इमारत या मार्केट में बाहि लॻी थी वञे त तव्हां जूं कुझु अहिड़नि इदारनि सां वास्तो पवंदो जेके हुन सॼी कहाणी में पसमंज़र में रहनि था, जॾहिं त उन्हनि जी ज़िम्मेवारी मॉनिटरिंग बि आहे। मिसाल तौरु सिविल डिफेंस जो खातो, जंहिंजा मुलाज़िम इहो ॾिसण जा ज़िम्मेवार आहिनि त बाहि विसाइण जा इंतज़ाम मौजूदु आहिनि या न। अहिड़ी तरह इलेक्ट्रिक इंस्पेक्टर जो खातो, जंहिं कमु बिजली जो निज़ाम जी निगरानी करणु आहे, पर उहो इदारो बि घणो करे गैरफ़ाल ऐं ऑफिसनि ताईं महदूद नज़र अचे थो। जाइज़ो वरितो वञे थो त सरकारी इदारनि जी लापरवाही खां अलावा बिल्डर्स, शॉपिंग मॉल्स जा मालिक, बाज़ारुनि ऐं मार्केटनि जूं तंज़ीमूं बि उन बाहि विसाइण जे वाक़िअनि जूं ज़िम्मेवार आहिनि, जेकी ख़तरनि सां खेॾनि थियूं पर उन खां बचाव लाइ संजीदा क़दम नथियूं खणनि।